हज़रत हसन ऐं हज़रत हुसैन अलैहिस्सलाम जो बालकपणो निहायत सुठो गुज़रियो। नाने साईं तरफ़ां अणखुट प्यार जे बावजूद कॾहिं कॾहिं का शिकायत पैदा थी वेंदी हुई। हिकिड़े ॾींहुं हज़रत फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा टिपहरीअ जी नमाज़ पढ़ी बस कई त हज़रत हुसैन अलैहिस्सलाम जे रोइण जो आवाज़ ॿुधाऊं। बेक़रारीअ मां उथी पयूं, ॾिठाऊं त ज़ारो ज़ार रोईंदा पिया अचनि। अमड़ लाइ ॿई पुट ॿिन्ही अखियुनि वांगुरु अज़ीज़ हुया, मगर हुसैन अलैहिस्सलाम जीअं त नंढा हुया, इन्हीअ करे अमड़ साइण जिन उन जे रोइण करे वधीक घबराइजी वेंदियूं हुयूं। चवण लॻियूं, मुंहिंजा लाल छा थियो? पाण ॿारड़े खे भाकुर भरे मथे खयाऊं। हुसैन अलैहिस्सलाम सुॾकनि में भरियल हुआ, ज़ुबान मां लफ़्ज़ नथे निकितो। फरमायाऊं त ज़रूर तव्हांखे हसन सतायो हूंदो, उहो ॾाढो डिंगो थी वियो आहे, हर वक़्तु मुंहिंजे बचड़े खे रोआरे थो। पुट, तव्हां हाणे उन सां कॾहिं बि गॾु न खेॾिजो, अचण त ॾियोसि, अहिड़ी ख़बर थी वठांसि जो यादि कंदो। पुछंदीमांसि त मुंहिंजे बचड़े कहिड़ो ॾोह कयो हो जो उनखे रोआरियई। इमाम हुसैन आली मक़ाम फरमायो, न मां, मूंखे अदा कोन सतायो आहे, असांखे त नाना साईं खां शिकायत आहे। अमड़ फरमायो, या अल्लाह, नाना साईं खां? उहा छो? फरमायाऊं त अम्मा, थोरो मुंहिंजो वात त सिंघो, छा मुंहिंजे वात मां धप थी अचे? फरमायाऊं, न पुट, तुंहिंजे वात मां त ताज़े गुलाब ऐं मुश्क जी ख़ुशबू अची रही आहे। साइण मुंहं ते चुमी ॾेई चयुनि। फरमायाऊं त पोइ नाना साईं अदा जे मुंहं ते चुमी ॾिनी ऐं मुंहिंजे गले खे चुमियाऊं, आख़िर छो? अमड़ मुंहं ते चुमी ॾेई फरमायो, पुट, नाना साईं तव्हां ॿिन्ही ते साहु सदको कंदो आहे, ख़बर न आहे त कहिड़ी ॻाल्हि हुई जो पाण फ़र्क़ु कयऊं, तव्हां काई शरारत त कान कई हुई? हज़रत फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा परेशान थी वयूं। चवण लॻियूं, हलो, मां पाण उन्हनि खां मालूम कंदसि, आख़िर छो नाराज़ आहिनि? साइण पेरनि में जुती पाती, मथे ते चादर रखियाऊं, हुसैन अलैहिस्सलाम खे कच्छ ते खयाऊं ऐं हज़रत फ़िज़ा रज़ियल्लाह ताला अन्हा खे सॾु कयऊं। हज़रत फ़िज़ा रज़ियल्लाह ताला अन्हा हज़रत सलमान फ़ारसी रज़ियल्लाह ताला अन्हु खे सॾु करे घुरायो ऐं हज़रत फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा उन ई वक़्तु मस्जिद शरीफ़ ॾांहुं तशरीफ़ खणी वयूं। माण्हुनि ॾिठो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बचड़ी मस्जिद शरीफ़ ॾांहुं वञी रही आहे त उहे परेशान थी विया त कहिड़ो मामिलो थी पियो आहे जो न्याणी वालिद सगोरे ॾांहुं घबरायल अंदाज़ में वञी रही आहे। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजनि असहाबनि सगोरनि जे मजमूए में वेठे कंहिं अहम मसइले ते ॻाल्हाए रहिया हुआ। बचड़ीअ खे ईंदे ॾिठाऊं त आदत मूजिब ताज़ीम करण जे लाइ उथी बीठा। असहाबी सगोरा बि खेनि अकेलो छॾे हेॾां होॾां थी विया। न्याणीअ जे अखियुनि में ॻोढ़ा ॾिसी घबराइजी विया। हुसैन अलैहिस्सलाम अमड़ साइण जे भाकुर में मुंहुं लिकायूं सुॾका भरे रहिया हुआ। थोरी देर ताईं हैरानगी ऐं ख़ुशीअ मां माउ ऐं पुट खे ॾिसंदा रहिया। ईअं लॻी रहियो हुयो जीअं सिज जे भाकुर में चंड। पोइ प्यार मां पुछाऊं, छा थियो? हुसैन अलैहिस्सलाम छो रोई रहिया आहिनि? फरमायूं, बाबा साईं, तव्हां हुसैन सां प्यार कयो था? जवाब ॾिनऊं, इन में को शक आहे, मगर हसन तव्हांखे घणो प्यारो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तव्हां इहो कीअं था चओ? अमड़ फरमाइण लॻियूं त तव्हां जे रवैये जे करे। मुमताज जे जोश में हज़रत फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा चवंदियूं वयूं। फरमायाऊं त तव्हां पंहिंजे लाॾले हसन जो मुंहुं चुमियो ऐं मुंहिंजे हुसैन जे गल ते चुमी ॾिनी। इहा ओपराइप कहिड़ी? तव्हांजी नज़र में ॿई बराबरि आहिनि त पोइ इहो फ़र्क़ु छो? मूंखे तव्हां जहिड़े इंसाफ़ पसंद ऐं मसावात जे दावेदार खां अहिड़ी बेइंसाफ़ीअ जी क़तई उमेद कोन हुई। तव्हां पाण ई त इन्हनि जा अजाया माणा बर्दाश्त कंदा आहियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुर्किया। फरमायाऊं, हुसैन असां खां नाराज़ आहिनि? अमड़ चवण लॻी त तव्हां सां रुसामो न कंदा त ॿियो कंहिंसां कंदा? अल्लाह ताला जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को बि जवाब कोन ॾिनो। कंहिं ख़्याल में गुम शिकायत ॿुधंदा रहिया। अबे खे माठ ॾिसी फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा शर्मसार थियण लॻियूं। फरमायूं, बाबा साईं, माफ़ कजो, हुसैन खां अणॼाणाईअ में का ग़लती थी वई आहे त ख़ुदा कारण हिन खे माफ़ कयो। हिन खे तव्हांजी कदम बोसीअ जे लाइ खणी आई आहियां। वञो हुसैन, नाना साईं खां पेरें पई माफ़ी घुरो। उहे तव्हांखे घणो घुरनि था या थोरो? तव्हांजे फर्मा बरदारीअ में फ़र्क़ु न अचणु खपे, न वरी का शिकायत करणु खपे। हुसैन पंहिंजा नंढड़ा पितकड़ा हथ ॿधी नाना साईं जे क़दमनि में झुकी विया। नाना साईं, असां तव्हांखे सुठा नथा लॻूं? असांजे वात मां धप थी अचे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणीअ ॾांहुं ॾिठो, पोइ ॾोहिटे ॾांहुं निहारियऊं ऐं पोइ बे इख़्तियार संदन नेण टिमी पिया। हुसैन अलैहिस्सलाम खे खणी सीने सां लॻायऊं। हज़रत फ़ातिमतु ज़हरा
सलामुल्लाह ताला अलैहा बि रोइण लॻियूं। फरमायाऊं, तव्हांखे ख़बर आहे त मां मिसकीन आहियां, इन्हनि बचड़नि खे कॾहिं बि ममता जे प्यार खां सवाइ कुझु ॾेई न सघियसि। तव्हांजे प्यार जे सहारे इन्हनि बचनि खे पालियो अथमि। अल्लाह न करे तव्हां नाराज़ थी विया त इहे कीअं जीअंदा? तव्हांखे हिकिड़ी घड़ी नाहिनि ॾिसंदा त बेआराम थी वेंदा आहिनि। मगर संदन बाबा साईं पोइ बि माठ रहिया। संदन ॻोढ़ा ॾिसी बेक़रार थी वियूं। फरमायाऊं, न मुंहिंजा प्यारा बाबा साईं, तव्हांजा लुड़क ॾिसी मुंहिंजो हियांव पियो छिजे। हाणे कॾहिं बि का शिकायत कोन कंदसि। ख़ुदा ॼाणे मूंखे अलाए छा थी वियो हो। हुसैन जा लुड़क ॾिसी मुंहिंजी दिलि हथनि मां निकिरी वई। तव्हां कहिड़नि अहम मामलनि में मसरूफ़ हूंदा, मां इहा मामूली ॻाल्हि खणी ऐं हली आयसि। फरमायाऊं, फातिमा, तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजा बच्चा मूंखे केतिरो अज़ीज़ आहिनि। इन्हनि जा चेहरा ॾिसी हयातीअ जा मज़ा ॿीणा थी वेंदा आहिनि। मूं हसन जो मुंहुं चुमियो ऐं हुसैन जे गल ते चुमी ॾिनमि। इहो छो, शायदि मां चङीअ तरह ॿुधाए नथो सघां ऐं तव्हां में बि ॿुधण जी हिमत कोन हूंदी। अमर साइण अर्ज़ु करण लॻी त अल्लाह पाक ॼाणे थो त जेकॾहिं तव्हां पंहिंजे चपनि मुबारक मां मुंहिंजे मरण जी ख़बर ॿुधाईंदा त बि ख़ुशीअ सां ॿुधंदसि। मुंहिंजे लाइ तव्हांजा लफ़्ज़ आसमानी आवाज़ जो दर्जो रखंदा आहिनि। अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हांखे ॿुधाइण में हॿक थिए थी? मां एतिरी कमज़ोर कोन आहियां जो पंहिंजी ख़ुददारी विसारे वियां। फरमायाऊं, फातिमा, मुंहिंजी जान, तूं माउ आहीं। माउ जी दिलि ॾाढी कमज़ोर थींदी आहे, मगर हक़ीक़त खे लिकाइण बि चङो कोन आहे। तव्हांजे शक खे दूर करणो ई पवंदो। थोरी देरि अॻु इहे ॿई मूं वटि आया हुआ, मुंहिंजी झोलीअ में वेही रहिया हुआ। मुंहिंजे दिलि मां हिकिड़ो आवाज़ आयो, ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजा ॾोहिटा हिकु ॾींहुं अल्लाह जी राह में क़ुर्बान थी वेंदा। हसन ॾाढो दोस्त नवाज़ आहे, हर कंहिं ते भरवसो करे वठंदो आहे। इनखे इन जा दोस्त ऐं प्यारा ई ज़हर ॾींदा। हुसैन खे हाणे खां ई सियासत ऐं लड़ाई करण जे फन सां शौक़ु आहे। इहो कंहिंजे धमकियुनि में अचण वारो कोन आहे, न वरी कंहिंजे वर गिलाइण में ईंदो। इन करे मुक़ाबिलो कंदो, चाहे कूड़ ऐं धोखे जो जबल केॾो बि वॾो हुजे। ही कंधु झुकाइण वारनि मां कोन आहे। अमड़ फरमाइण लॻी, मुंहिंजे बचड़नि ते क़यामत अची वेंदी ऐं तव्हां वेठे ॾिसंदा। इन्हनि जो पीउ कीअं बर्दाश्त कंदो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, असां उन वक़्तु दुनिया में कोन हूंदासीं ऐं नई अली हूंदा। अल्लाह पाक उहो ॾींहुं न ॾेखारे जो तव्हांजी शफ़क़त मुंहिंजे मथां न रहे या मुंहिंजो सुहाग उजड़े। मां तव्हां ॿिन्ही जे सहारे ज़िंदा आहियां। तव्हांजे हूंदे कंहिंजी मजाल आहे जो मुंहिंजनि बचड़नि ॾांहुं अखि खणी बि निहारे या मुंहिंजी झोली ऐं कुख में कान हणे? बाबा साईं, मुंहिंजनि बचड़नि खे थोरो बि सेक आयो त मां तव्हांजो दामन झलींदसि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त असांजी हयातीअ में तव्हांजे बचड़नि ते का बि तकलीफ़ कोन ईंदी। मगर फातिमा, हिकिड़े ॾींहुं असां कोन हूंदासीं, अली बि कोन हूंदो, तव्हां बि कोन हूंदियूं। तॾहिं छा थींदो? उन जा आसार त असांखे हाणे खां ई नज़र अची रहिया आहिनि। केरु असांजो दोस्त आहे ऐं केरु दोस्त जे रूप में दुश्मन आहे। जेकी सिर्फ़ मौक़े जी ताड़ में आहिनि, उन जी असांखे सभु ख़बर आहे। हक़ीक़त खे नज़रअंदाज़ करण मां कोई फ़ाइदो कोन आहे। अमड़ तड़पी फरमाइण लॻी, पर छो? मुंहिंजे बचड़नि कंहिंजो छा बिगाड़ियो आहे? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, छो त इहे अलीअ जा बचड़ा आहिनि। अलीअ जी बहादुरी, दिलेरी ऐं हक़ परस्ती क़ाबिल रश्क आहे। अल्लाह ताला जा अहिड़ा बि बाना आहिनि जेकी दिली तौर अलीअ जी फज़ीलत जा क़ाइल आहिनि, पर अहिड़नि माण्हुनि जी बि घटिताई कोन आहे जेकी अलीअ जे मिड़नी सिफ़तुनि खे पंहिंजे वजूद जे लाइ ख़तरो सम्झनि था। असांखे इहा बि ख़बर आहे त दिल जी सचाईअ सां कंहिं कंहिं इस्लाम क़बूलियो आहे, मगर के अहिड़ा बि आहिनि जेकी कंहिं मसलिहत हेठि असां सां गॾिजी विया आहिनि। असां जूं अखियूं बंदि थियण सां ई उहे दुश्मनी करण में देर कोन कंदा। अलीअ खां कंहिंखे शिकायत थी सघे थी? उहो त अल्लाह जो नेक बानो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अलीअ जी रहमदिली ऐं मुरवत बेशक ग़रीबनि जे दिलनि में जाइ ठाही आहे, मगर जेकी शानो शौकत जा बुखिया आहिनि उहे संदसि रवादारी ऐं आजिज़ीअ खां चिड़ंदा आहिनि। अमड़ अर्ज़ु करण लॻियूं, मगर मुंहिंजे बचड़नि कंहिंजो छा बिगाड़ियो आहे? पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इहे अलीअ जो औलाद आहिनि। इन्हीअ करे इहे सभई मुसीबतूं जिन जो अलीअ खे मुक़ाबिलो करणो पवंदो, हिननि खे विरसे में मिलंदियूं। हसन ऐं हुसैन ते ई सभिनी खां घणो असरु पवंदो, छो त तव्हांजा ही ॿई ॿार पीउ जे नक्शे क़दम ते हलण लॻा आहिनि। अमड़ फरमायो त छा अली इन्हीअ जे क़ाबिल कोन आहे त उन जा बच्चा उन जे नक्शे
क़दम ते हलन। फरमायाऊं जेकॾहिं मां अलीअ जूं सिफ़तूं बयान करियां त मूंखे अंदेशो आहे त माण्हू अलीअ खे ख़ुदा जो रुतबो ॾींदा, उन जी पूॼा करण लॻंदा, मगर अलीअ जूं वाटूं कंडनि सां भरियूं पयूं आहिनि। उन जे नक्शे क़दम ते हलण वारनि खे वॾी आज़माइश मां लंघणो पवंदो ऐं मोमिन खे यकीन आहे त उहे उन ई आज़माइश ते पूरा लहंदा। या अल्लाह, मुंहिंजे बचड़नि खे कहिड़े ॾोह जी सज़ा मिलंदी। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, संदन बेॾोहो हुजण ई इन्हनि जो सभ खां वॾो गुनाह हूंदो। हक़ जी हिमायत करणु का मज़ाक़ कोन आहे। मुंहिंजी उम्मत जा जाबिर ऐं फासिक़ माण्हू इन्हनि खे ज़मीर फरोशीअ जे लाइ मजबूर कंदा। तव्हांजा लाल मूंखे ज़मीर विकिणण वारा नथा लॻनि। इहो चई पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुसैन अलैहिस्सलाम जा चप चुमिया। हा हुसैन, हाणे त ख़ुशि आहियो, असां तव्हांजी शिकायत दूर करे छॾी। हुसैन अलैहिस्सलाम जन टहक ॾेई खिलण लॻा ऐं नाना साईं जे गिचीअ मुबारक में भाकुर विझी पुछाऊं, नाना साईं, असांजो गलो कपबो? फरमायूं, हा पुट। घणो रतु वहंदो? हा पुट, एतिरो रतु वहंदो जो वॾा वॾा जबल गरक थी वेंदा। पर नाना साईं, तव्हां असांजे गले खे चुमी ॾिनी आहे, छा इन जी बरकत सां तलवार भॼी न पवंदी? ज़रूर पुट, भॼी पवंदी। तव्हांजे गले सां टकराए ज़ुल्म ऐं ॾाढ जी तलवार टुकड़ा टुकड़ा थी वेंदी। त पोइ असांजे गले खे हिकु दफ़ो ॿीहर चुमी वठो न नाना। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बचिड़े जी ॻाल्हि ते ख़ुशीअ मां बहकी पिया ऐं वरी वरी गल खे चुमण लॻा। फातिमा, तव्हांजो ही बचिड़ो ॾाढो सियाणो आहे। हसन जज़्बाती आहे, मगर ही त पंहिंजे दुश्मन खे लोहा चणा चबराए छॾींदो। न्याणीअ ऐं ॾोहिटे खे वठी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घर ॾांहुं रवाना थिया। हसन रस्ते में ॿिनि ॿारनि सां खेॾी रहिया हुआ। हुसैन अलैहिस्सलाम खे नाना साईं जी कच्छ ते ॾिसी ॿिए कुल्हे ते पाण वेहण जे लाइ ज़िद करण लॻा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उते ई मिटीअ ते ओकड़ूं वेही रहिया। हसन अलैहिस्सलाम जन टपो ॾेई कुल्हे ते चढ़ी वेठा। उन्हनि ॿिन्ही खे कुल्हनि मुबारक ते खणी मदीने जे घिटियुनि मां लंघंदा हज़रत फातिमतु ज़हरा सलामुल्लाह ताला अलैहा जे घर पहुता। ॿारनि खे हेठि लाथाऊं, ॾिठाऊं त संदन न्याणीअ जे चेहरे मुबारक ते हिकिड़ो अज़्म हुयो, वक़ार हुयो, लुड़कनि जो नालो निशान कोन हुयो। न्याणीअ फरमायो, बाबा साईं, छा मुंहिंजनि लाडलनि जो खून रायगान वेंदो? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, न, हक़ ते जान ॾियण वारनि जो खून रायगान कोन वेंदो आहे। अचण वारनि सभिनी नसुलनि जे लाइ उन्हनि जूं जानियूं मशअले राह जो कमु ॾींदियूं। उन्हनि जो नालो वठी दुनिया तां ज़ुल्म जी पाड़ पटी वेंदी। उन्हनि जो बच्चो बच्चो पंहिंजी वॾी हिम्मत, मुड़सी, सच चवण ऐं हक़ परस्तीअ जी हिफ़ाज़त में पंहिंजी जान ॾींदो। हक़ ते मरण वारा कॾहिं बि फना कोन थींदा आहिनि। क़यामत ताईं माण्हू इन्हनि खे यादि रखंदा। इन्हनि जा कातिल लानती ऐं गुमनाम थी वेंदा ऐं केर बि उन्हनि जो नालो वठण वारो कोन हूंदो। न्याणीअ फरमायो, बाबा साईं, मां वॾी ख़ुशनसीब आहियां। सुभान अल्लाह। दोस्तो, पंजतन पाक जो ज़िक्र जारी आहे। ईंदड़ वीडियो में इन सिलसिले खे वधीक अॻिते वधाईंदासीं। असांजे पेज खे फॉलो ज़रूर कजो। अव्हां जी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।